जान मोहम्मद मेहर जा कातिल गिरफ्तार करो। शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल गिरफ्तार करो। शहीद PFUJ पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॾिनल मुलगीर एहतजाज जे सॾ ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां हैदराबाद, दादू, ठट्टो, बदीन, मटियारी, टंडू मोहम्मद ख़ान, टंडू अलायार, मीरपुर ख़ास, थरपारकर ऐं उमरकोट समेत रीजन जे समूरनि ज़िलनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया ऐं रैलियूं कढियूं वयूं ऐं प्रेस क्लबनि जे इमारतुनि ते कारा झंडा चाढ़िया विया। HUJ ऐं SUJ तरफ़ां 10 अक्टूबर खां 6 नवंबर ताईं सॼी सिंध में एहतजाजी तहरीक जे 3 मरहले जो ऐलान कयो वियो आहे। सखर ऐं हैदराबाद जे धरणनि में PFUJ जी मरकज़ी क़यादत शिरकत कंदी। इन सिलसिले में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॾिनल मुलगीर एहतजाज जे सिलसिले में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां PFUJ जे मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जनरल ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्हा, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकली ऐं ॿियनि जे अॻवानीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जी इमारत ते कारा झंडा चाढ़िया विया। सहाफ़ियुनि तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब खां रेडियो पाकिस्तान जे गेट ताईं एहतजाजी मार्च बि कयो वियो। इन मौक़े ते PFUJ जे मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जनरल ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्हा, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली चयो त PFUJ जे सॾ ते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ ॾिनल मुलगीर एहतजाज जे सिलसिले में सॼे मुल्क समेत हैदराबाद में बि एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब जी इमारत ते कारा झंडा चाढ़िया आहिनि। हिननि चयो त छा सखर जो कचो तूरापुर जो इलाइक़ो आहे जो पुलिस 2 महीना गुज़रण बावजूदु शहीद जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। इन्हनि चयो त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 10 अक्टूबर खां 6 नवंबर ताईं एहतजाजी तहरीक जे 3 मरहले जो ऐलान करे छॾियो आहे। इन्हनि चयो त 10 अक्टूबर ते ख़ैरपुर मीरस, 11 अक्टूबर ते ठट्टो, 12 अक्टूबर ते घोटकी, 13 अक्टूबर ते सिजावल, 14 अक्टूबर ते कशमोर एट कंदोकोट, 15 अक्टूबर ते बदीन, 16 अक्टूबर ते शिकारपुर, 13 अक्टूबर ते टंडो मोहम्मद ख़ान, 18 अक्टूबर ते जेकमाबाद, 19 अक्टूबर ते टंडोलायर, 20 अक्टूबर ते नौशरो फेरोज़, 21 अक्टूबर ते मीरपुर ख़ास, 22 अक्टूबर ते उबावड़ो, 23 अक्टूबर ते मिठी थरपारकर, 24 अक्टूबर ते लाड़काणू, 25 अक्टूबर ते उमरकोट, 26 अक्टूबर ते कंबर एट शदादकोट, 27 अक्टूबर ते सांगड़, 28 अक्टूबर ते पनुआकुल, 29 अक्टूबर ते मटियारी, 30 अक्टूबर ते सालेपट, 31 अक्टूबर ते शहीद बेनज़ीर आबाद, 1 नवंबर ते रोहड़ी, 2 नवंबर ते जामशोरो, 3 नवंबर ते राणीपुर गंबट, 4 नवंबर ते दादू, 5 नवंबर ते सखर ऐं 6 नवंबर ते हैदराबाद में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जॾहिं त सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां हलंदड़ बुख हड़ताल मामूल मुताबिक़ जारी रहंदी, जॾहिं त PFUJ जे मरकज़ी क़यादत सदर अफ़ज़ल भट्ट, सेक्रेटरी जनरल अरशद अंसारी, मरकज़ी फ़िनांस सेक्रेटरी लाला असद पठान, मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जनरल ख़ालिद खोखर, मरकज़ी अॻवान लाला रहमान समूह, HUJ जे मरकज़ी क़यादत 5 नवंबर ते सखर ऐं 6 नवंबर ते हैदराबाद में रिथियल एहतजाज में शिरकत कंदी। मुज़ाहिरे में HUJ जे अॻवान तनवीर आरई, रमज़ान शोरो, मंसूर मरी, फ़रीद लाखो, सीनियर सहाफ़ी इरशाद चन्ना, फ़ाज़िल चन्ना, ग़ुलाम हुसैन ख़ासकली, अशोक रामाणी, मुनीर राजड़, एजाज़ लिगारी, साजिद अली ख़ान, नियाज़ विघियो, शाइस्ता सुरहियो, एजाज़ मगसी, जान अली लगारी, ग़ुलाम रसूल बुरफ़त, माजिद लिगारी, कलीम राजड़, हिम्मत अली मंगसी, पीर निज़ाम जान सरहंदी, राजा अनवर चांडियो, वसीम ख़ान, हसीब रिंद, नवीद काइम ख़ानी, एजाज़ खोसो समेत ॿियनि सहाफ़ियुनि, कैमरामैन ऐं फ़ोटोग्राफ़रनि जे वॾे अंग शिरकत कई। HUJ टंडो मोहम्मद ख़ान यूनिट पारां कादिर शोरो, मुज़फ़र रिंद, ग़ुलाम मुस्तफ़ा कातियार, बशीर चिश्ती, अब्दुल करीम निज़ामाणी, HUJ दादू यूनिट पारां तनज़ीम जे मरकज़ी नायब सदर वली मोहम्मद लुंड, ज़िलई सदर गुलन ख़ान भंड, साबिर भंड, निज़ाम शेख, मोहम्मद यासीन राजा कोरेजो, जावेद लिगारी, HUJ बदीन यूनिट पारां तनज़ीम जे मरकज़ी सीनियर नायब सदर
हाजी ख़ालिद महमूद घुमण, ऐवान सहाफ़त बदीन जे सदर लाला हारून गोपांग, शफ़ी मोहम्मद जूणे जो HUG मटियारी यूनिट पारां भिट शामी तंज़ीम जे ज़िले सदर रजब बोज़दार, राणा ग़ुलाम नबी राजपूत, ज़ीशान अली अबड़ो HUG ठट्टो यूनिट पारां तंज़ीम जे ज़िले सदर, ख़ुदाबख़्श बिरोही, इस्माइल मेमण, मंसूर जलालानी, अब्दुल अज़ीज़ जोगी, धाबेजीअ में तंज़ीम जे मरकज़ी अॻवान मक़सूद अहमद जोखियो, सैफ़ुल मलूक शाह, शाहिद हुसैन समूह, अमीन फारूकी, मीरपुर ख़ास यूनियन ऑफ जनरल्स पारां तंज़ीम जे ऑर्गेनाइज़र कमेटीअ जे अॻवाननि शाहिद ख़ासकली, मीरपुर ख़ास प्रेस क्लब जे सदर नज़ीर पंवर, शौकत पंवर, जान अली भट्टी, फ़ैज़ सुल्तान चांडियो, उमरकोट में लजपत माली, मुमताज़ आरीसर, ढोरो नारो में फैज़ चौपाण, नऊंकोट में प्यार अली नूहरी, मौलाबख़्श जिसकानी, इस्लाम कोट में अशोक कुमार ऐं ॿियनि जे अॻवाणियुनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे प्रेस क्लबनि जी इमारतुनि ते कारा झंडा चाढ़िया विया। सहाफ़ियुनि मुतालबो कयो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि ऐं सोलतकारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।